ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे। हाणे हुते रबन ॻोठ ते फायरिंग करे आयो हाकिम जे ॻोठ ते। हाणे हाकिम खान छा इन जे जवाबी क़दम को खणंदो या न, छा ओठियो निभागो मरदो बि सही या कोन, इन खे कहिड़ी किस्त में मारियो वेंदो ऐं ओठे जा अञा घणा ॾींहं इन एपिसोड में मतिलबु घणियूं एपिसोड बचियूं आहिनि ओठे जो ख़ात्मो थियण में। ओठे जेका इहा रत जी रांदि स्टार्ट कई आहे, सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन एपिसोड में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे दोस्तों सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। ऐं शायदि कोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हां कहाणी ॿुधाईंदा हूं दोस्तों। कल्ह राति वारी किस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त रबन ऐं वारिस गॾिजी करे वञी हाकिम खान जे ॻोठ जे मथां हवाई फायरिंग कंदा ऐं माण्हू कोन मारींदा, ख़ाली फायरिंग करे ईंदा, दाबो करे ईंदा। ईअं ई थियो, तव्हां ॾिठो फायरिंग करे हू मोटी आया ऐं को माण्हू कोन हो। ऐं हाणे हाकिम खान ऐं कमाल खान खे ख़बर पइजी वई त रबन वारा क़दम खणी चुका आहिनि जहिड़े जो। हाणे हू पूरी तयारी कंदो आहिस्ता आहिस्ता। हाकिम खान खे त इहो कमाल खान यको चवे पियो, लेकिन हाकिम खान सब्र करे पियो। ऐं हाणे हाकिम खान कमाल खान जी ॻाल्हि ते एतबार बि कंदो, तूं सचो ऐं इन्हनि खे इहा ख़बर कोन त विच में ओठे जहिड़ो कराए छॾियो आहे ऐं जहिड़ो थी चुको आहे। ऐं इन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त रबन जे ॻोठ जे मथां फायरिंग कंहिं कई या फायरिंग थी बि आहे, इन्हनि खे इहा का ख़बर न हूंदी आहे। बहरहाल अॻिते हलूं त तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा। ओठे अञा हलंदो रहंदो दोस्तों। ओठो उहो माण्हू आहे आख़िरी किस्तनि ताईं तव्हांखे नज़र ईंदो, छाजे करे ओठ बग़ैर ड्रामो मज़ो न कंदो न। एंड कीअं थींदो, ओठो ऐं कमाल खान मरी विया त ड्रामे जी ताक़त ई ख़तमु थी वेंदी, सॼो ड्रामो ई एंड थी वेंदो। ऐं रबन वारा फायरिंग करे ॻोठ ॾांहुं मोटी ईंदा। बाक़ी फ़िलहाल ओठे जा अञा ॾींहं आहिनि, हलंदो रहंदो। बाक़ी इहा मरियम प्यालो करे वई, तव्हां ॾिठो। बहरहाल इहो हाणे अॻिते इन्हनि जो बंदोबस्तु करण जे लाइ रबन वारा इहे कुझु